अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां मुराद अली समूह ऐं अवां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल थर यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु के इन वीडियो में पाण सिखंदासीं त काइन मास्टर ते रंगीन स्टेटस कीअं ठाहिजे, जेको हिन वक़्तु तव्हां मोबाइल स्क्रीन ते बि ॾिसी रहिया आहियो। सभ खां पहिरीं अव्हांखे थोरो प्ले करे ॾेखारींदुसि। असां नाहे तोखे विसारियो अञा, छॾे यादि तुंहिंजी रुआड़ियो अञा। सिंगर मुबारक अली ख़ासकीली जो आवाज़ु आहे ऐं मुंहिंजो ई हिकिड़ो सॉन्ग आहे जेको मूं काइन मास्टर ते एडिट कयो आहे। प्रोजेक्ट बि अव्हांजे साम्हूं आहे, अव्हां ॾिसी सघो था त हिनखे काइन मास्टर ते मूं कहिड़े हिसाब सां एडिट कयो आहे। हिन ई वीडियो में अव्हांखे मुकमल तरीक़ेकार ॿुधाईंदुसि त काइन मास्टर ते रंगीन स्टेटस कीअं ठाहिजे, जेको हिन वक़्तु तव्हां मोबाइल स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। उन खां पहिरीं अव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त बराए महिरबानी अव्हां जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो, छो जो हिन चैनल ते आउं तक़रीबन वीडियो एडिटिंग जे हवाले सां अबरी सबरी मालूमात ॾींदो रहंदो आहियां। उन करे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो त मुंहिंजो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे ऐं अव्हां वीडियो ॾिसी बि सघो। त पोइ पाण हाणे हलूं था उन ई वीडियो जी तरफ़ ऐं सिखूं था रंगीन स्टेटस ठाहिणु। दोस्तों आऊं अची चुको आहियां काइन मास्टर एप्लीकेशन ते ऐं हाणे पाण हलूं था उन ई वीडियो जी तरफ़। सभ खां पहिरीं पाण काइन मास्टर ओपन कंदासीं ऐं काइन मास्टर ओपन करण खां पोइ हिन प्लस वारे आइकन ते क्लिक कंदासीं ऐं हितां 16/9 जो प्रोजेक्ट खणंदासीं ऐं उन खां पोइ पाण हिकिड़ो ब्लैक बैकग्राउंड खणंदासीं। उन जे लाइ मथे मीडिया वारे आइकन ते क्लिक कंदासीं ऐं मोबाइल गैलरी में हलंदासीं। हिते पाण खे फर्स्ट नंबर ते बैकग्राउंड जो फोल्डर मिलंदो, उन फोल्डर खे ओपन कंदासीं त हिते खोड़ सारा पाण खे बैकग्राउंड मिलंदा। हिन वीडियो जे लाइ पाण खे घुर्बल ब्लैक बैकग्राउंड आहे त उन ई ब्लैक बैकग्राउंड ते क्लिक कंदासीं ऐं ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिन बैकग्राउंड जी टाइम लाइन खे बि एतिरो वधाईंदासीं जेतिरो पाण खे स्टेटस ठाहिणो आहे। मिंट जो, 1.5 मिंट जो आहे या 2 मिंट जो आहे, उन ई टाइमिंग जे हवाले सां हिन जी टाइम लाइन खे वधाईंदासीं ऐं ओके कंदासीं। ओके करण खां पोइ पाण हाणे उहो ऑडियो खणंदासीं जेको पाण इन स्टेटस में ॾियण वारा आहियूं। त उन जे लाइ पाण ऑडियो वारे आइकन ते क्लिक कंदासीं, मोबाइल गैलरी में हलंदासीं ऐं हितां फोल्डर ते क्लिक कंदासीं त हितां फोल्डर मुकमल ओपन थी वेंदा जेके बि मोबाइल गैलरी में हूंदा। अव्हां वटि ऑडियो कहिड़े फोल्डर में आहे उहो अव्हां ई डिसाइड कंदा। मूं वटि रिंगटोन में पियल आहे त आउं रिंगटोन वारे फोल्डर खे ओपन कंदुसि ऐं उतां खां उहो ऑडियो सिलेक्ट कंदुसि। ऑडियो ते क्लिक कंदुसि, हितां ऑडियो खे अव्हां प्ले करे बि चेक करे सघो था ऐं उन खां पोइ प्लस वारे आइकन ते क्लिक कंदासीं त पाण जो ऑडियो सिलेक्ट थी वेंदो। ठीकु आहे दोस्तों, फ़िलहाल मूं हिन गीत खे सिलेक्ट कयो आहे। अव्हां को बि गीत खणी सघो था, कंहिं बि सिंगर जो, कंहिं बि शाइर जो, पंहिंजी पसंदीअ सां। ऐं उन खां पोइ पाण हाणे हिन गीत जा ॿोल लिखंदासीं, हिन गीत जी पोइट्री लिखंदासीं। हिन जी फस्ट वारी लाइन आहे त असां नाहे तोखे विसारियो अञा। पाण उहा फस्ट वारी लाइन लिखंदासीं त उन जे लाइ लेयर ते क्लिक कंदासीं ऐं टेक्स्ट में हली उहा लाइन लिखंदासीं, असां नाहे तोखे विसारियो अञा। ठीकु आहे दोस्तों, लाइन लिखण खां पोइ पाण ए वारे आइकन ते क्लिक कंदासीं ऐं फ़ॉन्ट सिलेक्ट कंदासीं। ऐं फ़िलहाल ही वारो फ़ॉन्ट AB सिंधी वेब वारो फ़ॉन्ट सिलेक्ट कयां थो ऐं ओके करियां थो। फ़ॉन्ट सिलेक्ट करण खां पोइ हिन लाइन खे पाण तक़रीबन एतिरी वधाईंदासीं ऐं उन खां पोइ ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिन गीत खे प्ले करे हिन लाइन जी जेका सीट पाण लिखी आहे हिन जी सेटिंग कंदासीं त जीअं सिंगर जे आवाज़ सां गॾु पाण जी सीट स्क्रीन ते अचे ऐं सिंगर जे आवाज़ सां गॾु स्क्रीन तां आउट थिए, त उन जे लाइ पाण गीत खे प्ले करे चेक कंदासीं। हाणे हिन लाइन जो अॻियां वारो हिसो पाण खे कटणो आहे त उन जे लाइ लाइन ते क्लिक कंदासीं ऐं मथे कैची वारे आइकन ते क्लिक करे हिन जी राइट साइड वारो हिसो कटींदासीं। हिते 3 ऑप्शन आहिनि, जेकॾहिं अव्हांखे लेफ्ट साइड खां वारो हिसो जेकॾहिं कटणो आहे त उन जे लाइ फर्स्ट नंबर वारो आइकन आहे, जेकॾहिं राइट साइड खां कटणो आहे त 2 नंबर वारो ऑप्शन आहे, जेकॾहिं अधोध कटणो आहे त 3 नंबर वारो ऑप्शन आहे। लेकिन पाण हिन जे
राइट साइड वारो हिसो कटण वारा आहियूं त हिन 2 नंबर वारे आइकन ते क्लिक कंदासीं, हिन जो राइट साइड वारो हिसो कटींदासीं। पाण जी पहिरीं लाइन मुकमल तयार थी चुकी आहे ऐं हाणे हिन लाइन खे पाण इन आउट एनिमेशन ॾींदासीं त कहिड़े हिसाब सां लाइन पाण जी स्क्रीन ते इन थींदी ऐं कहिड़े हिसाब सां स्क्रीन तां आउट थींदी, त उन जे लाइ लाइन ते क्लिक कंदासीं ऐं फस्ट नंबर ते मां ॾिसी सघूं था इन एनिमेशन ऑप्शन आहे त उन ते क्लिक कंदासीं ऐं हेठि हली हिन खे हिन रोटेट में रखंदासीं। इंटर साइड राइट मां ॾिसी सघो था हिन में रखंदासीं ऐं हिन जी तव्हां मां स्पीड बि वधाए सघो था, स्पीड खे घटाए बि सघो था, लेकिन फ़िलहाल हिन जी 1.0 ते जी स्पीड खे रखां थो ऐं उन खां पोइ वरी बि साॻी लाइन ते क्लिक कंदासीं ऐं हेठि आउट एनिमेशन बि हिन खे ॾींदासीं। हिते काफ़ी सारा ऑप्शन मां को बि ॾेई सघो था, लेकिन फ़िलहाल हिन खे टेक्स्ट साइड राइट वारो जेको एनिमेशन आहे हिन में फ़िलहाल हिन खे रखां थो। त अहिड़े हिसाब सां पाण हिन खे इन आउट एनिमेशन ॾींदासीं ऐं उनखां पोइ हिन जी अॻी लाइन लिखंदासीं त उन जे लाइ पाण साॻी लाइन ते क्लिक कंदासीं ऐं लेफ्ट साइड खां मां ॾिसी सघो था डिलीट खां हेठि 3 डॉट वारो जेको आइकन तव्हांखे नज़र अचे पियो उन ते क्लिक कंदासीं ऐं हिन लाइन खे डुप्लीकेट कंदासीं। उन जे लाइ 3 नंबर ते ऑप्शन आहे डुप्लीकेट जो, उन डुप्लीकेट ते क्लिक कंदासीं त लाइन डुप्लीकेट करण खां पोइ पाण हिन जी हिकिड़ी कापी अॻियां वठी ईंदासीं। अहिड़े हिसाब सां हिन लाइन ते मां थोरो दॿाए रखंदा ऐं हिन खे जेकॾहिं अॻियां वठी ईंदासीं लाइन अॻियां अची वेंदी ऐं उन खां पोइ हिन अॻियां वारी लाइन ते क्लिक कंदासीं ऐं ए खां मथे जेको कीबोर्ड जो आइकन तव्हांखे नज़र अचे पियो उन खे क्लिक कंदासीं ऐं हिन लाइन खे एडिट कंदासीं। पहिरीं जेको पाण लिखियो आहे असां नाहे तोखे विसारियो वञा, उन खे कटे करे ऐं ॿी लाइन लिखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, अहिड़े हिसाब सां पाण उनखे एडिट करे ऐं ॿी लाइन लिखंदासीं। एडिट करे जेकॾहिं लिखंदासीं त उन में छा थींदो, जो पाण पहिरीं जेको फ़ॉन्ट सिलेक्ट कयो आहे उहो पाण जो फ़ॉन्ट बि हूंदो ऐं उन खां पोइ हिन लाइन जी साइज़ बि उहा ई साॻी हूंदी जेको पाण पहिरीं लाइन जी रखी आहे। इन आउट एनिमेशन जेको पाण पहिरीं लाइन खे ॾिनो आहे उहो इन आउट एनिमेशन बि लॻल हूंदो, छो जो पाण उनखे कॉपी करे ऐं एडिट कयो आहे। जेकॾहिं नएं सिरे लिखंदासीं त पाण खे फ़ॉन्ट बि नएं सिरे ॾियणो पवंदो ऐं हिन जी साइज़ बि अॻिते पोइते थी वेंदी। सो उन करे पाण पहिरीं वारी लाइन खे कॉपी कंदासीं ऐं उन जी खे एडिट करे ॿी लाइन लिखंदासीं। अहिड़े हिसाब सां पाण खे जेके बि लाइनूं लिखणियूं आहिनि मुकमल लाइनूं लिखंदासीं त सभ खां पहिरीं आउं मुकमल लाइनूं लिखी थो वठां। ठीकु आहे दोस्तों, आउं मुकमल लाइनूं लिखी चुको आहियां। तव्हांखे अहिड़े हिसाब सां मुकमल लाइनूं लिखणियूं आहिनि ऐं हर हिकु लाइन जी गीत खे प्ले करे उन ई गीत जे हिसाब सां सेटिंग करणी आहे त जीअं सिंगर जे आवाज़ सां गॾु पाण जी लाइन स्क्रीन ते इन थी ऐं सिंगर जे आवाज़ सां गॾु स्क्रीन तां आउट थी ऐं हर हिकु लाइन खे इन आउट एनिमेशन बि ॾियणो आहे जेको पाण फस्ट वारी लाइन खे ॾिनो हो। अहिड़े हिसाब सां पाण फस्ट वारी लाइन खे इन आउट एनिमेशन ॾेई उन खां पोइ कॉपी करे एडिट करे सभु लाइनूं लिखियूं आहिनि त उहा हर शइ मुकमल लॻल ई हूंदी हर लाइन में, छो जो कॉपी थियल आहे। त अहिड़े हिसाब सां मूंखे मुकमल लाइनूं लिखणियूं आहिनि ऐं मुकमल सेटिंग करण खां पोइ पाण हाणे हिननि मुकमल लाइनुनि जे मथां हिकिड़ो नंढो फ्रेम ॾींदासीं जेको तव्हां स्क्रीन ते बि ॾिठो हो हाणे त उन जे लाइ पाण लेयर ते क्लिक कंदासीं ऐं हेठि हैंड राइटिंग वारो ऑप्शन आहे मां ॾिसी सघूं था पेंसिल वारो आइकन, पाण उन ते क्लिक कंदासीं ऐं हिते कुझु सेटिंग कंदासीं जेका अहम सेटिंग आहे। फस्ट नंबर ते जेको चौरस आइकन तव्हांखे नज़र अचे पियो लाल कलर जो, पाण उन ते क्लिक कंदासीं ऐं हिन जी साइज़ इहा चौरस वारी साइज़ सिलेक्ट कंदासीं। मूं वटि पहिरीं खां ई थियल आहे, मां वटि जेकॾहिं ॿी कंहिं बि साइज़ में आहे, पेंसिल वारी साइज़ में आहे या न गोल वारी साइज़ में आहे त लेकिन तव्हांखे हिन चौरस वारी साइज़ में सिलेक्ट करिणो आहे। उन खां पोइ मथे जेको वाइट कलर जो तव्हांखे गोल आइकन नज़र अचे पियो उन ते क्लिक कंदासीं ऐं हिन जो कलर सिलेक्ट कंदासीं। पाण खे कलर वाइट सिलेक्ट करिणो आहे, मूं वटि पहिरीं खां ई थियल आहे। मां वटि अगरि जेकॾहिं ॿियो को बि कलर हिते आहे त तव्हांखे वाइट कलर सिलेक्ट करिणो आहे। उन खां पोइ हेठि जेको नंढो आइकन तव्हांखे नज़र अचे पियो वाइट कलर जो, उन ते क्लिक कंदासीं ऐं हितां खां हिन जी साइज़ बि सेटिंग कंदासीं। साइज़ जी त मूं वटि पहिरीं खां ई 5 नंबर वारी साइज़ त सिलेक्ट थियल आहे, लेकिन अव्हां वटि जेकॾहिं ॿी का बि साइज़ आहे त तव्हांखे हिन 5 नंबर वारी साइज़ ते सिलेक्ट करिणो आहे ऐं ओके करिणो आहे। 5 नंबर वारी साइज़ ते सिलेक्ट करिणो आहे ऐं ओके नाहे करिणो, सॉरी। उन खां पोइ पंहिंजे हथ जी आङुर सां तव्हां ॾिसी सघो था मथे जिते तव्हांखे तीर ॿुधाए पियो उन जॻह तां पंहिंजे हथ जी आङुर अहिड़े हिसाब सां टच करे ऐं हीअं जेकॾहिं स्क्रॉल डाउन कंदा त अहिड़े हिसाब सां फ्रेम ठाहिणु शुरू थी वेंदो। तो अहिड़े हिसाब सां पाण खे फ्रेम ठाहिणो आहे। फ्रेम ठाहिण खां पोइ ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिन फ्रेम खे पाण हिन लाइन जे मथां रखंदासीं ऐं हिन खे सेटिंग सां रखंदासीं। अहिड़े हिसाब सां तव्हांखे हिन लाइन जे मथां सेटिंग सां रखिणो आहे। ओके कंदासीं ऐं हिन फ्रेम खे बि एतिरो वधाईंदासीं जेतिरो पाण जो स्टेटस आहे। ओके कंदासीं। ओके करण खां पोइ अवां हिन खे
प्ले करे बि चेक करे सघो था त मुकमल लाइनूं अवां जूं सेटिंग सां अचनि थियूं या कुझु उणी बि आहे त उनखे सेट बि करे सघो था, लेकिन ही पहिरीं खां ई सेटिंग ते आहिनि। उन खां पोइ पाण हाणे हिकिड़ो ॿियो फ्रेम ठाहींदासीं, फुल फ्रेम जेको फुल स्क्रीन जे लाइ ठाहींदासीं। उन जे लाइ बि पाण साॻी लेयर ते क्लिक कंदासीं ऐं हैंड राइटिंग में हलंदासीं ऐं हिते कुझु सेटिंग चेंज कंदासीं। कहिड़ी सेटिंग चेंज कंदासीं? सिर्फ़ु हेठि जेका पाण 5 नंबर ते साइज़ सिलेक्ट कई हुई, पाण हाणे उनखे तक़रीबन 3 नंबर ते सिलेक्ट कंदासीं। इन करे जो पाण जेको फुल फ्रेम ठाहींदासीं उहो पाण खे थोरो मोटो ठाहिणो आहे। ऐं वरी बि साॻी तरीक़े सां मथां कुंड खां जिते तव्हांखे तीर ॿुधाए पियो उन जॻह तां पंहिंजे हथ जी आङुर टच करे ऐं अहिड़े हिसाब सां जेकॾहिं स्क्रोल डाउन कंदासीं हेठि त फ्रेम ठाहिणु शुरू थी वेंदो। अहिड़े हिसाब सां पाण खे फ्रेम ठाहिणो आहे। मुकमल फुल स्क्रीन जे लाइ पाण फ्रेम ठाहींदासीं। अहिड़े हिसाब सां फ्रेम ठाहींदासीं ऐं ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिन फ्रेम खे बि एतिरो वधाईंदासीं जेतिरो पाण जो स्टेटस आहे। ठीकु आहे दोस्तो, उन खां पोइ हिते जेकॾहिं अव्हां पंहिंजो नालो लिखणु चाहियो था या ॿियो कुझु जेकॾहिं लिखणु चाहियो था त तव्हां उहो बि लिखी सघो था, लेकिन आउं फ़िलहाल वधीक कुझु कोन थो लिखां, सिर्फ़ु नालो ई लिखां थो। ठीकु आहे दोस्तो, हीउ मूं पंहिंजो नालो लिखियो आहे, हिनखे आउं हिते सेट थो करियां। अव्हां जेकॾहिं वधीक जेको कुझु लिखणु चाहियो उहो आसानी सां लिखी सघो था। ऐं उन खां पोइ इन जेको नालो पाण हाणे लिखियो आहे इनखे बि एतिरो वधाईंदासीं जेतिरो पाण जो स्टेटस आहे। ठीकु आहे दोस्तो, एतिरो कमु करण खां पोइ पाण हाणे हिनखे उहे रंगीन कलर ॾींदासीं। उन जे लाइ बि पाण साॻी लेयर ते क्लिक कंदासीं ऐं हैंड राइटिंग में हलंदासीं ऐं हिते कुझु सेटिंग चेंज कंदासीं, जेका इहा बि हिकिड़ी अहम सेटिंग आहे। फस्ट नंबर ते जेको पहिरीं पाण फ्रेम ठाहिण जे लाइ चोरस वारी साइज़ रखी हुई, हाणे इनखे पाण 2 नंबर वारी पेंसिल वारी साइज़ आहे जेका वारी 6 नंबर ते पेंसिल जी साइज़ आहे ऐं ॿिए हिकु पेंसिल वारी साइज़ आहे। पाण उन में हिनखे 2 नंबर वारी साइज़ पेंसिल वारी साइज़ में हिनखे ओके कंदासीं ऐं हितां खां हिन जो कलर बि चेंज कंदासीं। कलर हाणे पाण खे वाइट कलर जी ज़रूरत न आहे, पाण ॿियो को बि कलर सिलेक्ट करे था वठूं। ऐं हेठि जेका साइज़ पाण 3 नंबर ते फ्रेम ठाहिण जे लाइ साइज़ सिलेक्ट कई हुई उनखे हाणे पाण फुल साइज़ में रखंदासीं। फुल साइज़ में रखण खां पोइ कुंड खां हिनखे कलर ॾींदासीं। मां ॾिसी सघो था मथां जितां तव्हांखे तीर ॿुधाए पियो उन जॻह तां पाण हिनखे हथ जी आङुर सां अहिड़े हिसाब सां हिनखे कलर ॾींदासीं। ठीकु आहे दोस्तो, हिन कुंड खां अहिड़े हिसाब सां हिनखे कलर ॾींदासीं। हिकिड़ो कलर ॾियण खां पोइ वरी बि हिन जे कलर ते क्लिक कंदासीं ऐं हितां कलर चेंज कंदासीं। कलर चेंज कंदासीं ऐं हितां खां वरी ॿियो कलर ॾींदासीं। अहिड़े हिसाब सां पाण हितां खां ॿियो कलर ॾींदासीं ऐं उन खां पोइ वरी बि हिन जो कलर चेंज कंदासीं ऐं हितां खां वरी ॿियो कलर ॾींदासीं। त अहिड़े हिसाब सां अव्हांखे कलर ॾियण लाइ थोरो जल्दी में आहियां ऐं अव्हां सुकून सां हिनखे सुरीले नमूने सां हिनखे कलर ॾेई सघो था। उन खां अलावा जेकॾहिं अव्हां वटि मोबाइल गैलरी में बि जेकॾहिं अहिड़ो को रंगीन बैकग्राउंड आहे त तव्हां उहो बि सिलेक्ट करे सघो था, लेकिन आउं अव्हांखे उन करे हिते कलर ठाहे ॾेखारियां पियो त हीउ सॼो कमु पाण खे सिर्फ़ु काइन मास्टर ते करिणो आहे। ॿियो किथां पाण खे का बि शइ डाउनलोड नाहे करणी ऐं ॿियो किथां कुझु पाण खे नाहे करिणो। ऐं उन खां पोइ अञा हिकिड़ो ॿियो बि कलर हिनखे ॾींदासीं। ठीकु आहे दोस्तो, अहिड़े हिसाब सां अव्हां हिनखे कलर ॾेई सघो था। जहिड़े हिसाब सां ॾियो, जेकॾहिं सुकून सां वेही हिनखे सुरीले नमूने कलर ॾींदा त सुरीले नमूने बि हिनखे ॾेई सघो था। ऐं लेकिन थोरो जल्दी में कलर ॾेई थो वठां। कलर ॾियण खां पोइ ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिनखे बि एतिरो वधाईंदासीं जेतिरो पाण जो स्टेटस आहे। ठीकु आहे दोस्तो, मुकमल वधाइण खां पोइ साॻी कलर ते क्लिक कंदासीं ऐं मथे मां ॾिसी सघो था जेको सेंटर वारो आइकन आहे ही ओवरऑल एनिमेशन, इन में हली करे पाण हेठि हिनखे इन रोटेट में रखंदासीं। ठीकु आहे, हिन रोटेट में रखण खां पोइ वरी बि साॻी कलर ते क्लिक कंदासीं ऐं हिनखे थोरो ज़ूम कंदासीं। हिनखे तक़रीबन एतिरो ज़ूम कंदासीं। ज़ूम करण खां पोइ वरी बि साॻी कलर ते क्लिक कंदासीं ऐं हेठि हलंदासीं त पाण खे हिकिड़ो ब्लेडिंग जो ऑप्शन मिलंदो, तव्हां ॾिसी सघो था। उन ते क्लिक कंदासीं ऐं हेठि पाण खे वरी बि 3 नंबर ते मल्टीप्लाई जो ऑप्शन मिलंदो, तव्हां ॾिसी सघो था। हिन मल्टीप्लाई में हिनखे जेकॾहिं ओके कंदासीं त हीउ अहिड़े हिसाब सां पाण जो स्टेटस रंगीन स्टेटस तयारु थी चुको आहे। हाणे पाण हिनखे थोरो प्ले करे ॾिसंदासीं। ठीकु आहे दोस्तो, अहिड़े हिसाब सां काइन मास्टर ते रंगीन स्टेटस तव्हांखे ठाहिणो आहे ऐं आसानी सां ठाहे सघो था। यकीनन तव्हांखे वीडियो सम्झ में अची वियो हूंदो। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं टेक्निकल सर यूट्यूब चैनल तव्हां जेकॾहिं सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी चैनल खे